मटियारी जे ॻोठ साईं ॾिनो पले जो वासी पाक फ़ौज जो जवान बॉर्डर ते दहशतगर्दनि जी फायरिंग में शहीद थी वियो आहे। फ़ौजी जवान मंठार मलाह दहशतगर्दनि सां झेड़ींदे शहीद थी वियो आहे। जवान जी शहादत वारी ख़बर ॿुधी संदसि घर में कोहराम मची वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे नाज़रीन। हिकु भेरो ॿीहर अवां ते पहुचाईंदासीं। मटियारी जे ॻोठ साईं ॾिनो पले जो वासी पाक फ़ौज जो जवान बॉर्डर ते दहशतगर्दनि सां फायरिंग में शहीद थी वियो आहे। फ़ौजी जवान मंठार मलाह दहशतगर्दनि सां झड़ींदे शहीद थी वियो आहे। जवान जी शहादत वारी ख़बर ॿुधी संदसि घर में कोहराम मची वियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे धरती न्यूज़ जो रिपोर्टर फरहान शेख। जी फरहान, अफ़सोसनाक ख़बर बाबति आगाह कजो। जी बिल्कुलु, अव्हांखे ॿुधायां त मटियारी वेझो पलीजाणी जे ॻोठ साईं ॾिनो पलीजो जो वासी पाकिस्तान आर्मी में ड्यूटी कंदड़ 30 साल नौजवान एहलकार मंठार मल्ला जेको पंजाब जे बॉर्डर किशोर ते ड्यूटी कंदड़ हो, फ़ौजी अमलदारनि जो चवणु आहे त कम जे दौरान शहीद थी वियो। शहीद थियल फ़ौजी जवान मंठार मल्ला जे जनाज़े नमाज़ सैयद हाजी शाह मुक़ाम में पढ़ाई वई। जनाज़े नमाज़ में सियासी समाजी मक़ामी माण्हुनि ऐं पाकिस्तान आर्मी जे आफ़ीसरनि ऐं जवाननि शिरकत कई। उन खां पोइ फ़ौजी एज़ाज़ सां खेसि दफ़नायो वियो। घर में ऐं इलाइक़े में जेको आहे सोग वारो माहौल आहे। जी फरहान, तव्हांजी वॾी महिरबानी तफ़सीलात बाबति आगाह करण लाइ।